major safety announcement. This vessel sails under regulations set forth by the United States Coast Guard. Emergency exits are located on the first deck. Life rings are located... दोस्तों पानी और ब्लू सी लाइन सैन फ्रांसिस्को जो पैसिफिक बे सामने तव्हांखे कैलिफोर्निया जी Auckland Bridge. We are now leaving Fisherman's Wharf behind. Right now, we're passing a number of interesting sights. Both ships are part of the San Francisco Maritime National Historical Park, also known as Hyde Street Pier. Golden get bridge No one cruises ever finished, and like every other port around the bay, Port Point has never fired a shot in anger. Today, park rangers in full Civil War uniform give tours of the fort daily. Island San Francisco समझो पैसिफिक ओशन में वाक़या है। सवाल पते बिल्डिंग जो रिटायर्ड का खास क्षेत्र में इमारत नजर कोचन गोल्डन गेट छड़िया
वेठे रहिया आहिनि चांहि Thank you for sailing with us today and enjoy your stay कॉफ़ी in हर से मिल San सके थी Francisco. दोस्तों बस में वेठा आहियूं बस 28 आई जेका असांजी गोल्डन गेट ब्रिज खतरे में स्टॉप लाइन उतां खां पोइ असांजी बस मिलंदी जेका असांखे गोल्डन गेट ब्रिज जे मथां तकरीबन 30 किलोमीटर घुमाईंदी बस है जेका गोल्डन गेट ब्रिज जे मथां वेंदी सान फ्रांसिस्को जे ऐं असां हींअर बस में वेठा आहियूं बस जो सफ़र बहितरीनु आहे इंजॉयबल आहे गोल्डन ब्रिज क्रॉस करे ॿी साइड ते आया हूँ मौसम तमामु झुड़ वारो हल्की बूंदाबांदी थी रही है पर आहे खूबसूरती खां मालामाल तव्हांखे बि यकीन नज़र ईंदो हूंदो कैमरा जगह ॾेखारे सघे बरसात ऐं झुड़ जे करे गोल्डन गेट ब्रिज नज़र कोन थी अचे पर आहे साम्हूं जे समुंड जे किनारे ते होटलूं थींदियूं आहिनि चांहि जी मांडलियूं थींदियूं आहिनि ऐं समुंड हूंदो आहे ईअं साॻियो सिस्टम हिते बि आहे सान फ्रांसिस्को जी गोल्डन ब्रिज जे हिन साइड ते वो इलाइक़ो आहे जिते गोल्डन गेट ब्रिज सान फ्रांसिस्को मां निकिरे थी ऐं ॿी साइड ते अचे थी हीउ इलाइक़ो कैलिफोर्निया जो ई आहे पर हीउ सान फ्रांसिस्को जो इलाइक़ो कोन सॾिबो आहे हिन जो ॿियो कुझु नालो आहे इहो हुन जी हाई स्ट्रीट आहे या हिन जी मार्केट आहे चारों तरफ़ दुकानूं कार पार्किंग आहे ॿारनि जा झूला अलबत्त हिते नज़र कोन आया आहिनि उहे यकीन ज़रूरु हूंदा की कुझु पासे
शॉपिंग जे हिसाब सां माइनि जे लाइ काफ़ी कुझु सुठियूं शयूं पियूं रेट गोल्डन गली जे ज़रिए 200 माण्हुनि जो मेला